ICC T20 वर्ल्ड कप जी अहम मैच में पाकिस्तान ॾखण अफ्रीका के 186 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। क़ौमी टीम मुक़रर 20 ओवरनि में 185 रन्सूं ठाहियूं। इफ्तिखार अहमद ऐं शादाब खान जूं शानदार 50, मोहम्मद हारिस ऐं मोहम्मद नवाज़ 28, मोहम्मद रिज़वान 4, बाबर आज़म 6, शान मसूद 2 ऐं हारिस रऊफ़ 3 रन्सूं ठाहियूं। 186 रन्सुनि जो हदफ़ हासिल करण लाइ ॾखण अफ्रीका जी बैटिंग जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ की जज से धरणे की इजाज़त ॾियण खिलाफ़ दरख़्वास्त ते धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। पक ॾियारी वञे त अमन मान बरक़रार रखियो वेंदो, कंहिंखे इन जी ज़िम्मेवारी खणी पवंदी। ईअं न थिए त चयो वञे त लाहौर या कराची वारनि ईअं कयो। एहतिजाज तव्हांजो हक़ आहे, पर शहरियुनि जे हक़ जो बि ख़्यालु रखणो पवंदो। ख़्यालु रखियो वञे त रोड ब्लॉक न थियनि, माण्हुनि खे ॾुखियाई पेश न अचनि। ॿुधणी दौरान जस्टिस आमिर फारूक जा रिमार्क्स। PTI खे जलसे जी इजाज़त हिकु ॾींहं लाइ हूंदी। इमरान ख़ान खे हल्फ़ी बयान ते सही करणी पवंदी। जलसे में लाउड स्पीकर जे इस्तेमाल ते पाबंदी हूंदी। कंहिं बि क़िस्म जा हथियार न आंदा वेंदा। मज़हब जे हवाले सां बयाननि खां पासो कयो वेंदो। जलसे जे स्टेज ते जेकी 12 माण्हू मौजूदु हूंदा उन्हनि जी इजाज़त इंतिज़ामिया ॾींदी। इस्लामाबाद इंतिज़ामिया PTI जे जलसे लाइ शर्त तयारु करे वरिता। परडी फंडिंग लॉन्ग मार्च खां मायूस थी PTI चेयरमैन तरीक़ डफेड खे 10 महीना वधाइण जो ऐलान कयो आहे। इमरान ख़ान नाम निहाद आज़ादी मार्च ज़रिए बटंगो फांसी पियो आहे। संदसि लॉन्ग मार्च GT रोड ते चकर काठींदो रहंदो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जीला मेमन जी तरीक़े इंसाफ़ सरबराह ते छिती तनक़ीद। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान कूड़ो हल्फ़नामो जमा करायो, इलेक्शन कमीशन ऐं अदालतनि खे गुमराह कयो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील आहे त मुल्क दुश्मन शख़्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध जो को बि रहवासी आपघाती बमबार न बणियो आहे। सिंध में मज़हबी भाईचारे, रवादारी ऐं अमन ऐं मोहबत जी फिज़ा सदियुनि खां मौजूदु आहे। अफ़गान जंग जे नतीजे में असांखे क्लाशनकोफ कल्चर सबबि वॾो नुक़सानु थियो। अफ़गान जंग सबबि मुल्क में अमन अमान जी सूरतहाल ख़राब रही। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। नशर फेरोज जी मर्डर ट्रायल कोर्ट पीपल्स पार्टी नौशर फिरोजी मॉडल ट्रायल कोर्ट पीपल्स पार्टी MPA शहनाज अंसारी के कत्ल केस में जवाबदार वकार खोखर के मरकज़ की सज़ा ॿुधाए छॾी। 3 जवाबदारनि खे आजो करार ॾिनो वियो। 3 जवाबदारनि खे बरी करण खिलाफ़ शहनाज अंसारी जी धीअरुनि जो दाहूं। 2.5 साल पहिरीं दरिया ख़ान मरी वेझो फायरिंग करे MP शहनाज अंसारी खे क़त्ल कयो वियो हो। सिंध में रोड हादसनि जे नतीजे में औरत ऐं ॿारड़ीअ समेत 5 ॼणा अजर जो शिकार बणिजी विया। ओॿावड़े वेझो क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत मासूम ॾोहिटे समेत हयाती विञाई वेठी। रते देरे में बि ट्रैक्टर ऐं चिंगजी रिक्शा विच में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फोत थी विया। लाड़काणे में बाईपास वटि हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान दम ॾेई छॾियो। मदेची के कछेवार इलाइक़े में कलोड़ा ऐं जुड़ेजा बिरादरी विच में खूनी तकरार ॿीहर भड़की पियो। धुरियुनि में हिक ॿिए ते जदीद हथियारनि सां फायरिंग। कलोड़ा बिरादरी जो 1 ॼणो मारिजी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी। फायरिंग सबबि इलाइक़े में दहका पकड़जी वियो।
जुदा थी लॾींदा वञनि था यर पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था वो छॾींदा वञनि था है पका पुराणा है वतन जताना है मिटाया बाणा है पका पुराणा है वतन जताना है मिटाया बाणा रुठाई रहने पर हुजैन हयाती रुठाई रहने पर हुजैन हयाती हुजैन हयाती सुना हुजैन हयाती बलीचा विढ़ने पर हुजैन हयाती सिंधी सुर ऐं संगीत जे निराले नाव अज़ीम रागी मास्टर चंद्र जे विछोड़े खे 37 वरह विहामी विया। सिंध ऐं हिंद में संदसि आवाज़ जो पड़ाडो अॼु बि गूंजे पियो। मास्टर चंद्र सुरीले रागी हुजण समेत शाइर ऐं मौसीकार पिणु हुयो। मास्टर चंद्र 7 डिसंबर 1907 ते ठारूशाह में जनम वरितो हुयो। 1984 में भारत जे शहर मुंबई में देहांत करे वियो हो। Mighty. We cannot let you bring your war here. I see you. The way of water connects all things. Before your birth and after your death. This is our home! I need you with me. And I need you to be strong. ऐं साइंस फिक्शन फिल्म ओता दी डे ऑफ वाटर जो पहिरियों ट्रेलर जारी। हॉलीवुड फिल्म 16 डिसंबर ते सिनेमाघरनि जी सूंह भरजंदी।